नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी में 3 ॾींहं अॻु मुबीना चोरी जे मामले तां झेड़ो थियो। झेड़े दौरान 5 घर धणी ज़ख़्मी थिया हुआ। ज़ख़्मियुनि जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते गबोल पुलिस ख़िलाफ़ मुतासिर धुर जो बख्शापुर एक्ट बडाणी प्रेस क्लब में एहतजाज। बडाणी वेझो गबोल थाणे जे हद ॻोठ मोहरम खान भंगवार जा रवासी गुलाम रसूल भंगवार, मीर भंगवार, अब्दुल वाहिद भंगवार ऐं ॿिया बख्शापुर एक्ट बडाणी प्रेस क्लब पहुची मीडिया अॾो दाईंदे चयो त हिकु ॾींहुं अॻु भंगवार बिरादरी जा जवाबदार लियाकत अली, गुल मोहम्मद, दुर मोहम्मद, मंजूर भंगवार असां जूं 4 मेहूं चोरी करे काई विया हुआ त मौके ते असीं पहुतासीं। जवाबदार असां मथां हमलो करे असांजा 5 माण्हू ज़ख़्मी कया, जंहिं बाद असां हिकु चोर खे पकड़े गबोल पुलिस हवाले करायो है, पर हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि वसारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।